खैरपुर मीरस रिपोर्टर सईद हुसैन शाह जीलानी। ॻोठ टालपुर नंढा जे रहवासियुनि जो ॻोठ जे बासरनि पारां अचण वञण जो घरनि ॾांहुं रस्तो बंदि करण ख़िलाफ़ दामनी अली मल्हा, सिकंदर अली मल्हा, मुख्तियार मल्हा ऐं जावेद मल्हा एहतिजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त बासर करीमदाद मल्हा, रजब मल्हा, नजफ मल्हा, रहीमदाद मल्हा, हुबदार मल्हा ज़बरदस्ती ॻोठ जो घरनि ॾांहुं अचण वञण जो रस्तो बंदि करे ढेंगर हणी छॾिया आहिनि ऐं रस्तो बिना जवाज़ जे बंदि करे छॾियो आहे ऐं हू बासर माण्हू आहिनि ऐं असां ग़रीब मिस्कीन माण्हू आहियूं। रस्तो बि असांजो बंदि ऐं गारगंद बि असांखे कई पई वञे ऐं रस्ते ते बासरनि नाजाइज़ कब्ज़ो करे बंदि करे छॾियो आहे ऐं असां घरनि ताईं महदूद आहियूं। घरनि खां ॿाहिरि रस्तो बंदि करण ते निकिरी बि नथा सघूं ऐं असां ग़रीबनि जी दाह ॿुधण वारो बि कोई नाहे ऐं रस्ते ते नाजाइज़ कब्ज़ो करे बंदि कंदड़नि बासरनि आहिनि ऐं हू झेड़ो करणु चाहिनि था। असां ग़रीब झेड़ो न पर कलम जो झेड़ो कंदासीं। असां सां वॾो नाहक आहे, ॿाहिरि निकिरी नथा सघूं। असां शरीफ़ इज़त वारा माण्हू आहियूं ऐं ॻोठ वारनि खे बि ख़बर आहे त इहो पुराणो क़दीमी असांजे घरनि ॾांहुं ईंदड़ रस्तो बंदि करे वॾो नाहक कयो वियो आहे। वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खां नोटिस वठण ऐं बंदि पियल रस्तो खोलराए मथे बासर जवाबदारनि मथां केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे।